अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असांजे चैनल तक खुश आमदीद। लास्ट वीडियो में असां तव्हांखे यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म एंड मॉडर्न साइंसिस जी एडमिशन जे बारे में ॿुधायोसीं त हुन में बैचलर डिग्री प्रोग्राम में एडमिशन्स अनाउंस थी वियूं आहिनि। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कशन कंदासीं त यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म एंड मॉडर्न साइंसिस में एंट्री टेस्ट कीअं थींदी आहे, हुनजी प्रिपरेशन कीअं कबी ऐं उनजो कंप्लीट सिंपल पेपर तव्हां सां डिस्कस कंदासीं। 100 क्वेश्चन हुन में हूंदा। त अॼु जी हिन वीडियो में असां इंग्लिश जे पार्ट खे ॾिसंदासीं त कीअं तव्हां जेको आहे सो सॉल्व करे सघो था इंग्लिश जो पार्ट, कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स अचनि था, कीअं तव्हांखे प्रिपरेशन करणु खपे। त जीअं त ही तव्हां साम्हूं सैम्पल पेपर ॾिसी रहिया आहियो त प्री एंट्री टेस्ट एडमिशन जो जेको आहे सैम्पल पेपर आहे ऐं ही सभिनी खां पहिरियां तव्हांखे कैंडिडेट नेम, फादर नेम ऐं सीट नंबर लिखणो पवंदो। उन खां पोइ टेस्ट में जेको आहे 100 क्वेश्चन हूंदा, तव्हां 90 मिनट्स हूंदा ऐं टेस्ट जा जेके आहिनि 4 पार्ट्स हूंदा: इंग्लिश, सिंपल अर्थमेटिक्स, जनरल नॉलेज एंड सिंपल इंटेलिजेंस। त हिन तरीक़े सां तव्हांखे क्वेश्चन मिलियल हूंदा, हुनजा 4 ऑप्शन हूंदा A, B, C, D। तव्हांखे हिकु एप्रोप्रिएट ऑप्शन ते टिक लॻाइणो आहे। त ही जीअं तव्हां ॾिसो था त पार्ट 1 इंग्लिश हूंदो ऐं हुन में 40 क्वेश्चन हूंदा, तव्हांखे 30 मिनट्स मिलियल हूंदा। त सभिनी खां पहिरियां जेको इंग्लिश जो पोर्शन आहे, मां तव्हांखे एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन जे बारे में ॿुधायो, जेका सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट आहे। त मोस्टली जेके इंग्लिश में टॉपिक अचनि था, सिनोनिम, एंटोनिम, प्रीपोजिशंस, फिलिंग द ब्लैंक्स, एरर डिटेक्शन, रीडिंग कॉम्प्रिहेंशन, त इहे जेके आहिनि जनरल टॉपिक्स हूंदा आहिनि। चाहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन हुजे, चाहे का बि जनरल यूनिवर्सिटी आहे, त उन में तव्हांखे अगरि तव्हां इंग्लिश या तव्हां कंहिं बि जॉब जी टेस्ट जे लाइ इंग्लिश जी तयारी कयो था त इंग्लिश में इहे सेम ई जेको आहे टॉपिक्स हूंदा आहिनि, जंहिंमें सिनोनिम, एंटोनिम्स, वोकेबलरी तव्हांजी हूंदी आहे। उन में जेको आहे तव्हांजा प्रीपोजिशंस मां क्वेश्चन ईंदा आहिनि, तव्हांजा फिलिंग द ब्लैंक्स हूंदा आहिनि। थी जीअं तव्हां सिनोनिम ॾिसी रहिया आहियो, सिनोनिम जो पार्ट आहे सिनोनिम मीनिंग, जेके असांखे हिकिड़ो वर्ड मिलियल हूंदो आहे ऐं उनजी सिमिलर टाइप ऑफ मीनिंग असांखे क्वेश्चन मां ॾिसणी पवंदी आहे। त ही शॉर्ट आहे, हिकु वर्ड मिलियल आहे ऐं हिन जा जेके ऑप्शंस मिलिया उहे लिमिटेड, स्मॉल, सी लिटिल एंड डी ब्रीफ। हिन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो ब्रीफ आहे। उन खां पोइ सेकेंड ते असां वटि आहे एक्नॉलेज। त हिन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे। ऐं असेसमेंट आहे, हुनजो करेक्ट ऑप्शन ए आहे। ऐं कॉन्सेप्ट जो जेको थॉट आहे, इम्प्लीमेंट जो कैरी आउट। ईअं तव्हांखे ही सिनोनिम्स ॾिसण, तव्हांखे 5 सिनोनिम जा क्वेश्चन मिलियल हूंदा, तव्हांखे हुन मां करेक्ट सिमिलर टाइप ऑफ मीनिंग जेको आहे ॾिसणो पवंदो। उन खां पोइ एंटोनिम्स आहिनि। एंटोनिम्स जी मीनिंग हूंदी आहे त जेको तव्हांखे अपोज़िट मीनिंग, जेको तव्हांखे वर्ड मिलियल आहे उनजे अपोज़िट मीनिंग। जीअं ही असां वटि हिकिड़ो हायर्ड आहे, हायर्ड हिकिड़ो जनरल वर्ड आहे जंहिंजी मीनिंग आहे त कंहिंखे जेको आहे जॉब ते रखणु। ईअं उनजो जेकॾहिं अपोज़िट ॾिसजे टर्मिनेटेड, कंहिंखे जॉब मां कढिबो आहे त उनखे चइबो आहे यू आर टर्मिनेटेड, मीन्स के तव्हांखे जॉब मां निकाली ॾिनी वई आहे। ऐं कंहिंखे जॉब ते रखिबो आहे त तव्हां ॿुधो हूंदो यू आर हायर्ड। तव्हां ड्रामनि में, तव्हां फिल्मनि में इहे ॿुधो हूंदो। त इन में जेको हिन जो अपोज़िट आहे, तंहिं करे असां हिन में अपोज़िट मीनिंग जो नेचुरल, कुदरती, उनजो जेको अपोज़िट आहे आर्टिफिशियल। ईअं कंडेंस आहे। कंडेंस जी मीनिंग हूंदी आहे त कंहिं शइ खे सुकेरणु, कंहिं शइ खे जेको आहे कंहिं शइ खे दॿाइणु, इनखे एक्सपांड जेको आहे उहो हिनजो करेक्ट ऑप्शन आहे बी, इमोर्टल जो मोर्टल। ऐं उन खां पोइ जेको आहे सिलेक्टिंग द एप्रोप्रिएट वर्ड। हाणे तव्हांखे फिलिंग द ब्लैंक्स करणा आहिनि, उन में एप्रोप्रिएट वर्ड जेको आहे तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। इन में प्रीपोजिशंस बि आहे, किथे तव्हांखे जेको आहे ग्रामर जी जेका रूल जे मुताबिक़ मिलियल हूंदो, किथे तव्हांखे प्रपोजिशन जा क्वेश्चन मिलियल हूंदा फिलिंग द ब्लैंक्स में। हाणे जी ही 11 ॾिसो था, सक्सेस इन दिस एग्जामिनेशन डिपेंड्स ऑन डैश हार्ड वर्क अलोन। तो डिपेंड्स जेको आहे इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो डी आहे, ऑन। उन खां पोइ सेकंड को कैचिंग द अर्लियर बस विल गिव अस द डैश टू डू समथिंग। त ऑलरेडी मां तव्हांजे लाइ करेक्ट ऑप्शन हाईलाइट करे छॾिया आहिनि, त जीअं तव्हांजो टाइम सेव थिए। टू डू, हिन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, चांस, गिव अस द चांस टू डू सम शॉपिंग। I saw dash of dogs in the field. In the mangoes are now dash enough to be picked. त इन में करेक्ट ऑप्शंस जेके आहिनि उहे तव्हांजा हाईलाइटेड थियल आहिनि।
उन खां पोइ करेक्ट स्पेलिंग इहो जेको आहे तक़रीबन ईंदो रहंदो आहे एंट्री टेस्ट में, जॉब टेस्ट में तव्हांखे करेक्ट स्पेलिंग तव्हांजी वोकेबलरी मेजर करी वेंदी आहे, तव्हांजी वोकेबलरी केतिरी सुठी आहे। ही जीअं फाइंड द करेक्ट स्पेल्ड, जेको 4 ऑप्शन मिलियल हूंदा उन में हिकिड़ो ई करेक्ट स्पेल्ड हूंदो ऐं ॿिया सभु ग़लति हूंदा, त तव्हांखे स्पेशली जेको करेक्ट स्पेल्ड हुजे, जीअं ए जो टायर्ड आहे, बी जो 17 जो नेसेसरी आहे, 18 में ईअं तव्हां find the correct spelled word easy आहे। उन खां पोइ find the correctly spelled word जेको आहे passenger आहे ऐं effortless आहे। उन खां पोइ नेक्स्ट जेको क्वेश्चन पोर्शन आहे उन में इहो आहे त join the words from the given option and written down a meaningful sentence। हाणे तव्हांखे ऑप्शन्स में अॻिते पोइते करे वर्ड ॾिना विया आहिनि A B C D ऐं E करे, ऐं उन खां पोइ तव्हांखे इन्हनि खे मिलाए करे हिकिड़ो जुमिलो ठाहिणो आहे जेको मीनिंगफुल सेंटेंस जे। जीअं असां फर्स्ट क्वेश्चन ॾिसो, A eat, B today, C you, D must and E eat। त हाणे इहे ऑप्शन मिलियल आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो त पहिरियां कहिड़ो वर्ड अचे, सेकेंड ते कहिड़ो वर्ड अचे, थर्ड ते कहिड़ो वर्ड अचे, फोर्थ ते। हाणे असां ॾिसूं त इन में पहिरियां असां जेकॾहिं C खे खणूं यू, ऐं पोइ जो सेकेंड ऑप्शन आहे डी खे खणूं मस्ट, एंड द थर्ड ऑप्शन असां ए खे खणूं ईट, ऐं फोर्थ ऑप्शन असां ई खे खणूं इट, एंड फिफ्थ ऑप्शन असां बी खे खणूं टुडे। त ही हिकिड़ो मीनिंगफुल सेंटेंस थींदो, यू मस्ट ईट इट टुडे। ईअं ई असां नेक्स्ट क्वेश्चन ॾिसूं था त ए आहे नीड, बी आहे यूअर, सी आहे आई, डी आहे ATM, ई आहे पिन। हाणे इन में असां ॾिसूं त इन में असां करेक्ट करे सघूं था आई नीड यूअर ATM पिन, मतिलब कि पहिरियां सी, पोइ ए, पोइ बी, पोइ डी ऐं पोइ ई। ईअं जेके हेठियां 3 आहिनि इहे तव्हां कमेंट सेक्शन में असांखे सॉल्व करे ॿुधायो तव्हां इन्हनि खे कीअं सॉल्व कंदा। उन खां पोइ जेको नेक्स्ट पोर्शन आहे, फ्रॉम द गिवन ऑप्शन यू हैव टू चूज़ द वर्ड दैट इज़ नेसेसरी पार्ट ऑफ द अंडरलाइन वर्ड। हाणे ही पेयर वर्ड्स बि हिननि खे चइबो आहे, हिनखे एनोलॉजी बि चइबो आहे। इन में जेको आहे सो तव्हांखे जेको वर्ड मिलियल आहे उन सां ई मिलंदड़ जुलंदड़ वर्ड जेको आहे तव्हांखे हेठां सिलेक्ट करणो आहे। जीअं मथे ऑटम आहे त उन में जेको आहे क्रॉप आहे, ऐं नेक्स्ट क्वेश्चन ड्राई आहे, त हाणे हिन जा जेके 4 ऑप्शन मिलियल आहिनि त उन में जेको ऑप्शन बी डिज़र्ट सही आहे। ईअं ई नेक्स्ट जेको आहे बुक आहे, त बुक हूंदो त उनजो जेको आहे फिक्शन, पिक्चर्स, लर्निंग। बुक में ज़रूरी न आहे त फिक्शन्स हुजनि, बुक में ज़रूरी न आहे त पिक्चर्स हुजनि, त इन करे जेको हिन जो पेजिस, जेको बि बुक हूंदो हुन में पेजिस हूंदा ई हूंदा, पोइ चाहे उहो कहिड़ो बि बुक हुजे। त इन करे ऑप्शन बी सही आहे। वर्ड्स आहे त लैंग्वेज आहे, यूनिवर्सिटी आहे त स्टूडेंट आहे, हर्ट आहे त पेन आहे, फेस्टिवल हूंदो त हमेशह छा थींदो, सेलिब्रेशन थींदी। ईअं ई मोनोपोली आहे त एक्सक्लूसिव। त ही करेक्ट ऑप्शंस तव्हांजा सिलेक्ट थियल आहिनि। गिटार आहे त स्ट्रिंग्स हूंदसि ई हूंदसि, ऐं वोटिंग आहे त वोटर हूंदो। उन खां पोइ जो नेक्स्ट ऑप्शन आहे ग्रामर कॉम्प्रिहेंशन। इन में तव्हांखे फिल इन द ब्लैंक बाय चूज़िंग एप्रोप्रिएट वर्ड्स। तव्हांखे ग्रामर्स जा रूल्स इन में तव्हांखे यादि हुजणु खपनि। पास्ट, प्रेज़ेंट जेके सेंटेंस कीअं स्ट्रक्चर कबा आहिनि, प्रेज़ेंट सेंटेंस कीअं, कंटिन्यूअस सेंटेंस जो स्ट्रक्चर छा हूंदो आहे, त तव्हांखे टेंसिस तव्हांजा सुठा यादि हुजनि, तव्हांजा जेको आहे प्रेपोजिशन जा रूल्स सुठा यादि हुजनि, त तव्हांजी ग्रामर कॉम्प्रिहेंशन सुठी थींदी। त हाणे हीअ जीअं आहे, आई डैश टेनिस एवरी संडे मॉर्निंग, आई एम प्लेइंग टेनिस एवरी संडे इन द मॉर्निंग। इन जो ऑप्शन डी करेक्ट आहे। डोंट मेक सो मच नॉइस, अहमद डैश टू स्टडी फॉर हर ESL टेस्ट। तो अहमद इज़ ट्राइंग, त ही जेको आहे प्रेज़ेंट जुमिलो आहे। ईअं ई प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो जुमिलो आहे। त ईअं तव्हां ॾिसी करे तव्हां पंहिंजा रीडिंग कॉम्प्रिहेंशन्स कंप्लीट करे सघो था। त ही हुयो इंग्लिश जो पार्ट। नेक्स्ट वीडियो में असां जेको आहे अर्थमेटिक जे पार्ट खे ॾिसंदासीं, सैम्पल पेपर जे, ऐं उनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। त अगरि तव्हां असांजे चैनल सब्सक्राइब नाहे कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, छो जो हिन चैनल ते असां तव्हांखे कंप्लीट तक़रीबन यूनिवर्सिटीज़ जी सिंधी में तयारी कराईंदासीं, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन आहे, जंहिंमें ॿियूं काफ़ी जनरल यूनिवर्सिटीज़ आहिनि, जंहिंमें एडमिशन्स अनाउंस थींदियूं। अगरि मेडिकल जो एडमिशन्स अनाउंस थियनि थियूं, इंजीनियरिंग जो एडमिशन्स अनाउंस थियनि थियूं, उन्हनि जी एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन, उन्हनि जो जेको आहे सो पूरो असां तव्हांखे गाइड कंदा आहियूं। त एडमिशन प्रोसेस खां वठी कमेंसमेंट ऑफ क्लास ताईं तव्हांखे डिटेलली गाइड कंदा रहंदा आहियूं।